सिंध पालारी इताह जे सदर डॉक्टर अनवर पालारी चयो आहे त पालारी बिरादरी खे सुजाॻ करण जो सहरो सिर ते खणी मैदान में निकिता आहियूं। रब पाक जो शुक्र आहे जो असांखे तमामु वॾियूं कामयाबियूं मिली रहियूं आहिनि। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार थाणे बुलाखान जे ॻोठ खान मोहम्मद पालारी में यूसी धमाज जे उम्मीदवारनि जी कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे कयो। हिन चयो त सिंध पालारी इताह जामशुर इताह सां गॾिजी थाणे बुलाखान जी टिनि यूनियन काउंसिलनि धमाच, मुंदर खान पालारी ऐं सरीअ में पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि, जिन जो खटणु यकीनी नज़र अची रहियो आहे। असां पंहिंजी पालारी बिरादरी जी गैरत, दिलेरी ऐं हिमत मां इहा उमेद रखूं था त हू भोतारके निज़ाम खे धिकारींदे पंहिंजी बिरादरी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई बिरादरी सां सचाई जो सबूत ॾींदा। हिन चयो त पाकिस्तान जे सभ खां वॾे M9 मोटरवे जे भरिसां आबाद पालारी बिरादरी खे हमेशह हथ वठी पुठिते रखियो वियो आहे, जेको अमल हाणे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। असां पंहिंजे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त पाण कंदासीं। हाणे असां पंहिंजे ज़मीननि ते कंहिंखे बि कब्ज़ो करण ऐं नीलाम करण जो हक़ न ॾींदासीं। असां पंहिंजी बिरादरी खे अपील था करियूं त पंहिंजी ॿारनि खे तइलीम ॾियारीनि ऐं शऊर ॾियनि। भोतारनि मां भलाई न कॾहिं अॻु मिली आहे ऐं न ई हाणे थी सघे थी। उन करे पंहिंजी बिरादरी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु बणायो। इन मौक़े ते हाजी मोहम्मद रमज़ान खान पालारी, सरदार काम्बू खान ब्रह्माणी, डॉक्टर अली दोस्त पालारी, शेर अली पालारी, खालिद हुसैन ॾेथो, सिकंदर अज़ीज़ पालारी, हाजी निसार पालारी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।